सभई जेके मोहतरम उस्ताद असांजा आया आहियो, मेहमान असांजा ज़िले जी जेका क़यादत वेठी आहे, मुख़्तलिफ़ तहलका यूनिट जेके आहिनि उन्हनि जा जेका क़यादत वेठी आहे, उन सां गॾोगॾु उन्हनि खां बि वधीक असांखे अहम असांजे तहलके गुलाची जा जेके प्राइमरी उस्ताद आहिनि, जिन जे मान में असां इहा अॼाणे प्रोग्राम रखियो आहे, ऐं खेनि दिलि जी गहराइण सां भली करणु चवां थो। असां जॾहिं असां यूनिट चूंडिजी आयो, उन खां पोइ असांजे तहलके बाटी हिकिड़ो फ़ैसिलो कयो त छो न तहलके गुलाची जो उस्तादनि खे सदाईं महिरूम रखियो वियो आहे, गॾु थियण खां महिरूम रखियो वेठो आहे। उन करे असांजो प्रोग्राम रखियो त साईं इस्माइल रहमू जी यादि में ऐं असांजी जेका पेटे जदोजहद आहे, उनजो पहिरियों शहीद कड़ियो गंवत जी सरज़मीन तां साईं अब्दुल वहीद निज़ामाई साहब, उन जी यादि में हिकिड़ो प्रोग्राम कजे ऐं तहलके जे समूरनि उस्तादनि जे मान में उन यादि में अजाणो ॾिजे। सो बिना कंहिं सियासी या ग्रुपबंदी जे या ज़ात पात खां बालातर थी करे असां इहो जेको प्रोग्राम रखियोसीं ऐं सभिनी दोस्तनि खे असां हिन में का सियासत न कई, का ग्रुपबंदी न कई आहे। इहो असां कंहिंखे बि ईअं न चयो त बाबा हाणे फिलाणी जी दावत आहे या फिलाणी जी न आहे। कंहिं बि दोस्त खे असां हिन दावत में इग्नोर बि न आहे कयो। बाक़ी दोस्तनि जी मर्ज़ी आहे, जेके आया आहिनि उहे असांजी अखियुनि ते, जेके न आया उहे अखियुनि जो नूर आहिनि। ऐं मथां मैं बि उन्हनि इहो सोचियो त ग्रुपबंदीअ जी दावत आहे, असां वादे ग्रुप में बि लिखियो अथव का ग्रुपबंदी न आहे। छो जो हीउ उस्तादनि जे मान में अॼाणो आहे। जंहिं उस्ताद पंहिंजो मान सम्झियो आहे उहो उस्ताद असांजे प्रोग्राम में शरीक थियो आहे। बाक़ी जंहिं पंहिंजो मान न सम्झियो आहे उन ते का मयार बि कोन्हे। सो तव्हां सभिनी जो दिलि जी गहराई सां हिकु भेरो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे हिन उस्ताद हिन प्रोग्राम में शरीक थिया ऐं महफ़िल खे चार चंड लॻाया। ऐं मुंहिंजे कम में असां हिते का जज़्बाती तकड़े या कंहिंजी मुखालफ़त में ॻाल्हाइण जे लाइ प्रोग्राम रखियो ई कोन्हे, न ॻाल्हाईंदासीं। ऐं असांजो फ़ैसिलो थियो त बाक़ी ज़िले में अञा जेको को बि हिकिड़ो दोस्त ॻाल्हाईंदो, सो साईं असलम खे गुज़ारिश कंदुसि त उन दोस्त खे घुराए, उन खां पोइ पंहिंजी तकरीब पंहिंजी गुजारी पहुचंदी।